जोड़ा को कहले राते तो मुहम्मद नशान तो दा चपा चूखले राते तो मुहम्मद नशान। तबियत मुबारक नासाज थी सजी जमात के अर्ज़ात असांजे लाइ दुआ घुरनि। अल्हम्दुलिल्लाह मुर्शिद वरी पंहिंजा 3 शेर बच्चा तव्हांजे लाइ मोकिलिया आहिनि। इंशाअल्लाह अल्लाह जे कामिल वलीअ जा फैज़ वारा बच्चा आहिनि। तव्हां महसूस कंदो त दिलि पर साईं जो फैज़ हिते पहुची वियो आहे। जो सुभान अल्लाह। इंशाअल्लाह ना उमीदी त अल्हम्दुलिल्लाह असां वटि आहे ई कोन। 3 गुल आया आहिनि, हर कंहिंजी नई सुरहाण तव्हांखे महसूस अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व आलिहि व सहबिहि अजमईन। या रब्बी बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वग़फिर लना मा मदा या वसिल करम। मौला करीम हाजिर कलाम साईं करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह में हजतन तोहफतन पेश कई ता मकबूल मंजूर फरमा। सदन जे वास्ते वसीले से तमाम अंबिया किराम अहले बैत अतहार सहाबा किराम जुरूहन के साले सवाब कई ता मकबूल फरमा। जब मालिक करीम बिलखुसूस मरहूमा जे रूह के साले सवाब कई ता मकबूल मंजूर फरमा। सदस जी बेहिसाब मग़फ़िरत फरमा के जन्नतुल फिरदौस में आला का आला मकाम अता फरमा। असां मुंहिंजा जंजा भी अज़ीज़ करीब रिश्तेदार फ़ौत थिया तन सभिनी जी बेहिसाब मग़फ़िरत फरमा। बबरकतिन अल्लाह मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला हबीबिना मुहम्मद व आलिहि व सहबिहि अजमईन। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन अत्यबित तय्यबीन व अतहरित ताहिरीन मौलाना व मौला थक़लैन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमन यअमल मिस्क़ाल ज़र्रतिन खैरन यरह। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अलिय्युल अज़ीम। मुंहिंजा प्यारा दोस्तों बुज़ुर्ग भाइयों, अल्लाह करीम जे दर दुआ है शर्म मालिक करीम असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए। इन दुनिया जहान में मिठे मदनी लजबाल जी मोहब्बत फरमा बरदारी वारी ज़िंदगी वरी उन फरमा बरदारी जे मथा मौत नसीब करे। कब्र में हशर में मिठे मदनी लजबाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ियारत शफ़ाअत ऐं पाड़ो नसीब करे। प्यारा भाइयों, सब खां पहिरीं त इसाले सवाब ऐं इस्तक़बाल रमज़ान जी महफ़िल आहे। सब गॾिजी दुआ घुरूं अल्लाह तबारक व तआला मरहूमा जे मथां पंहिंजी बेहिसाब मग़फ़िरत ऐं बख़्शिश फरमाए। बशरी तक़ाज़ाउनि जे करे जेके ख़ताऊं लग़्ज़िशूं थियूं तन खे माफ़ फरमाए ऐं जेके चङा अमल कई तन खे क़बूल फरमाए। ऐं उन खां पोइ साहिबज़ादा वाला शान ग़ज़नफ़र दिलबर शेर दिलबर जन जी तबियत नासाज़ हुई जंहिंजे करे अॼु न अची सघिया। उन जे लाइ माज़रत ख़्वाह आहियूं असां तव्हां सभिनी खां। इंशाअल्लाह ताला ही महफ़िलूं मचंदियूं रहंदियूं। इंशाअल्लाह वरी अवां टींदा इंशाअल्लाह। प्यारो भैरो, अॼोकी महफ़िल ईसाले सवाब जी ऐं रमज़ान जे इस्तक़बाल ऐं आजियां जी महफ़िल आहे। सब खां पहिरियों त इहा ॻाल्हि सम्झो त ईसाले सवाब चइबो छा गया है। ईसाले सवाब अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब जे सदके ख़ुसूसी तौर ते
हीअ नेमत ॿी कंहिं उम्मत ते न हुई जेका नेमत अल्लाह तबारक व तआला तुंहिंजे ऐं मुंहिंजे मथां महबूबनि जे सदके कई आहे। सुभान अल्लाह। अल्लाह जो उसूल आहे मन यअमल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरह। तहां ज़रे बराबर बि को चङो अमल कंदो तहां कंदो त तहांखे उहो अजुर ॾींदसि। अल्लाह जो उसूल आहे। अल्लाह फरमाए थो त कन राज वारो तूं नमाज़ पढ़ंदे मां अल्लाह तोखे उन जो अजुर ॾींदसि। तू रोज़ो रखंदे त मूं अल्लाह जो उसूल आहे त उन रोज़े जो ज़रूर बिल ज़रूर तोखे अजुर ऐं सवाब ॾींदुसि। तू कुछ चङो अमल कंदे नमाज पढ़ी रोज़ो रखी खैरात कई हज कई ज़कात ॾिनई जेको भी चङो अमल कंदे तू पाण कंदे त तोखे अता कंदुसि। सुभान अल्लाह। हर उम्मत जे लाइ हज़रत आदम जी उम्मत, हज़रत शीस जी उम्मत, हज़रत इदरीस जी उम्मत, हज़रत हूद जी उम्मत, हज़रत लूत, हज़रत इब्राहिम जी उम्मत, हज़रत इस्माइल, हज़रत इसहाक जी उम्मत, जुमला नबियुनि जी उम्मत, उहे जेसीं ताईं पाण अमल न कंदा तेसीं ताईं उनखे अजुर न मिलंदो। पर सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। कुर्बान वञा महबूब जी ज़ात जे मथां। ॿ मौज़ू आहिनि मुंहिंजा। हिकु त मुख़्तसर ॻाल्हि कंदासीं। हिकु त अल्लाह तबारक व तआला मरण खां पोइ छा ॿाननि ताईं ईसाले सवाब बयान ईसाले सवाब पहुचाए थो या नथो पहुचाए, ऐं रमज़ान जो छा शान आहे। इहे ॿई शयूं अल्लाह तबारक व तआला महबूबनि जे सदके हिन उम्मत खे अता कयूं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। महबूब फरमाइनि था त अल्लाह तबारक व तआला औतियत उम्मती खमसा। अल्लाह तबारक व तआला मुंहिंजी उम्मत खे 5 शयूं अता कयूं आहिनि जेके ॿी कंहिं उम्मत खे अल्लाह तबारक व तआला अता न कयूं आहिनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। कुर्बान वञा महबूब। उहे कहिड़ियूं शयूं आहिनि, उहे कहिड़ा इनाम आहिनि, उहे कहिड़ा इकराम आहिनि जेके न मूसा जी उम्मत खे ॾिनई न ईसा जी उम्मत खे ॾिनई। उहे बि तोखे प्यारा नबी हुया, उन जी उम्मतुनि में बि भलारा माण्हू हुया, पर उन्हनि खे तो अता न कयूं। पर जेकॾहिं तूं असांखे अता कयूं आहिनि त आमिना जे लाल मदीने वारे साईं जे करे अता कयूं आहिनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। साईं करीम फरमाइनि था त उहे शयूं ही आहिनि जॾहिं रमज़ान जी पहिरीं रात थींदी आहे, जॾहिं रमज़ान जो चंड बीहंदो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इहा नेमत ॿियो कंहिंखे न मिली जेका कनराज वारा तुंहिंजे मथां ऐं मुंहिंजे मथां महबूब जे सदके अता थी आहे। सुभान अल्लाह। जॾहिं रमज़ान जी पहिरीं रात थींदी आहे, इज़ा कान अव्वलु लैलतिन मिन शहर रमज़ान, जॾहिं पहिरीं रमज़ान जी रात थींदी आहे त नज़र अल्लाहु इलैहिम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला अहिड़ी करम नवाज़ी कंदो आहे तुंहिंजे ऐं मुंहिंजे मथां जो अल्लाह तबारक व तआला पंहिंजी मेहर नज़र कंदो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। असीं चवंदा आहियूं बाबा मुंहिंजे वालिद साहब जी मुंहिंजे मथां मेहर नज़र आहे, मुंहिंजे मथां नज़र करम आहे, असांजे मुर्शिद जी असांजे मथां नज़र करम आहे। पर कुर्बान वञा मदीने वारे साईं जे सदके तुंहिंजे ऐं मुंहिंजे मथां जॾहिं रमज़ान जो चंड बीहंदो आहे त ख़ुदि रब करीम जी नज़र करम थींदी आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुर्शिद जी नज़र करम थिए त बेड़ा पार थी वञनि, मुर्शिद जी नज़र थिए त कटियल दिलूं, ज़ंगियल दिलूं ऐं गुनाहनि में कारियूं थियल स्याह दिलियूं जेॾीमहिल मुर्शिद जी नज़र पवंदी आहे त उहे उजागर बणिजी ऐं अल्लाह जी ज़ाकिर दिलियूं बणिजी वेंदियूं आहिनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सोना कुर्बान वञा तुंहिंजे फरमान जे मथां जेकॾहिं मुर्शिद जी नज़र जो इहो आलम आहे त ख़ुदि अल्लाह जी नज़र जो छा आलम हूंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। साईं करीम फरमाइनि था जॾहिं व मन नज़र अल्लाहु इलैहि, जंहिंजे मथां अल्लाह जी नज़र करम थींदी आहे लम युअज़्ज़िबहु अबदा। अल्लाह तबारक व तआला उनखे जहन्नम खां छोटकारे जो चिठो ॾेई छॾींदो आहे। सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था त लम युअज़्ज़िबहु अबदा, कॾहिं बि अल्लाह तबारक व तआला उन पंहिंजे बाने खे अज़ाब न कंदो आहे जंहिंजे मथां हिकु दफ़ो नज़र करम फरमाए छॾींदो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। व अम्मा सानिया फ़इन्न ख़ुलूफ़ अफ़वाहिहिम। सुभान अल्लाह।
सुभान अल्लाह। जॾहिं रोज़ेदार रोज़ो रखंदो आहे बुख जे करे, उन जे करे, प्यास जे करे, बुख जे करे, उन जे वात में हिकु मख़सूस बूए थींदी आहे। सुभान अल्लाह। जॾहिं रोज़ो तव्हां रखंदो, तव्हां इहा ॻाल्हि ॾिसंदो त रोज़ेदार जॾहिं शाम जो टाइम थींदो आहे, घणी बुख जे करे, उन जे करे वात में बूए थी वेंदी आहे। इंसान खे उहा पसंदि न हूंदी आहे, पर साईं करीम फरमाइनि था अत्यब इंदल्लाह मिन रीहिल मिस्के, मुश्क ऐं अंबुर खां वधीक अल्लाह वटि रोज़ेदार जे मुंहं वारी जेका बू आहे, अल्लाह वटि मुश्क ऐं अंबुर खां वधीक शान वारी आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इन जो मक़सदु इहो आहे त अल्लाह तबारक व तआला हिकिड़े बज़ाहिर इहा वात जी बू हिकिड़ो ऐब आहे, बज़ाहिर ॾिसण वारे जे लाइ, कोई सूंघण वारे जे लाइ हिकु ऐब आहे, ऐं अल्लाह वटि उहा शान वारी आहे। इन जो मफ़हूम मतिलबु इहो आहे त उन जा जेके ऐब हूंदा आहिनि, अल्लाह तबारक व तआला उन जा हर ई ऐब माफ़ करे उनखे नेकियुनि में बदिलाए छॾींदो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बज़ाहिर जी माना इहा आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। साईं करीम फरमाइनि था व अम्मा सालिसा, ऐं टी ॻाल्हि इहा आहे त अल्लाह तबारक व तआला जा जेके मलाइका आहिनि, अम्मल मलाइकतु फ़इन्नल मलाइकत तस्तग़फिरु लहुम फ़ी कुल्लि यौमिन व लैला। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। असीं तूं मां इस्तिग़फ़ार कंदा आहियूं, अल्लाह खां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ियूं घुरंदा आहियूं। 15 शबान ते तूं ज़रूरु आयो हूंदे दिलबराबाद शरीफ़, रोई रड़ी तो अल्लाह खां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ियूं वरितियूं हूंदियूं, पर कुर्बान वञा रमज़ान जे शान जे मथां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तू वेठो कंडराज में आहीं, वेठो पंहिंजे घर में आहीं, वेठो पंहिंजे बिस्तर ते आहीं, ऐं पंहिंजी निंड मंझि आहीं, पर सुबुह शाम रुगी रोज़े रखण जी बरकत सां, रुगी रमज़ान जी बरकत सां, सुबुह शाम अल्लाह जा नूरी फ़रिश्ता तुंहिंजे लाइ गुनाहनि जी माफ़ियूं घुरनि था। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तोखे उथण जी ज़रूरत न आहे। सारी राति जेकॾहिं तूं अल्लाह जी इबादत करी त अल्लाह वधीक इनाम ॾींदो, वधीक इकराम ॾींदो, वधीक तोखे दर्जा ॾींदो। पर कुर्बान वञा जेॾीमहिल रोज़ेदार ॾींहं जो रोज़ो रखे ऐं उन बुख प्यास जे करे ऐं तरावियूं पढ़ी करे थकिजी टुटिजी तेॾीमहिल निंड कंदो आहे, त उन जी निंड में अल्लाह जा फ़रिश्ता उन जे लाइ अल्लाह खां उन जे गुनाहनि जी माफ़ियूं तलब कंदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इहो सभु मिलियो त मदीने वारे साईं जे सदके। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। व अम्मर राबिअत, ऐं चौथी ॻाल्हि इहा आहे, साईं करियूं फरमाइनि था फ़इन्नल्लाह यअमुरु जन्नतहू फ़यक़ूलु लहा इस्तइद्दी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जीअं घोट हूंदो आहे, शादी थींदी आहे, उन जा घर वारा, उन जा ॼाणी, उन जो अबो, उन जी अम्मा उन जे लाइ बिस्तरो तयारु कंदा, उन जो कमरो सिंगारींदा, उन जे कमरे में नओं फर्नीचर वठी ईंदा, नओं बेड विछाईंदा, तव्हां वटि विहाणा रखंदा आहिनि, हंधि रखंदा आहिनि, उन जो कमरो तयारु कंदा, उन जे लाइ नवां बिस्तरा विछाईंदा त मुंहिंजो घोट बचो अचे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। साईं जन फरमाइनि था त अल्लाह तबारक व तआला जन्नत खे अमुर फरमाईंदो आहे, मुंहिंजा घोट ई रोज़ेदार ईंदा। सुभान अल्लाह। पंहिंजी हयाती पूरी करे जॾहिं मौत खां पोइ उहे ईंदा त जन्नत खे अल्लाह तबारक व तआला हुकुम फरमाईंदो आहे, इस्ताइदी व तज़य्यनी, पंहिंजो पाण खे तयारु कर, उहे बिस्तरा विछा, हंध विछा, महल माड़ियूं तयारु कर, मुंहिंजा ही बाना अचनि पिया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तूं अञा जहिड़ो आहीं, मता को नौजवान चए त भाउ मुंहिंजे लाइ जन्नत तयारु थी त मरां थो। न, तुंहिंजी ज़िंदगी पूरी करे जॾहिं तूं मौत खां पोइ रब जी दरबार में पेश थींदे, अल्लाह तबारक व तआला तुंहिंजे लाइ वरे अॻु में तुंहिंजे लाइ जन्नत में महल माड़ियूं तयारु करे छॾियूं, सभु महबूबनि जे सदके। सुभान अल्लाह। छा जे लाइ? जो ले इबादी औशकू अन यस्तरीहू मिन ताबिद दुनिया इला दारी व करामती। दुनिया में उहे थक ॾिसंदा, दुनिया में तकलीफ़ूं ॾिसंदा, दुनिया में उनखे अज़ियतूं पहुचंदियूं। ए जन्नत, तूं पंहिंजो पाण खे तयारु कर, उन जे लाइ महल माड़ियूं तयारु कर, मुंहिंजा बाना थकिजी टुटिजी ईंदा ऐं तो वटि अची इस्तराहत कंदा, आराम कंदा। सुभान अल्लाह। मूं रब जी महिमान नवाज़ी ॾिसंदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं आख़िरी ॻाल्हि मल ख़ामिस फ़इन्नहु इज़ा कान आख़िरु लैलतिन ग़फ़र लहुम जमीआ। सुभान अल्लाह। जॾहिं आख़िरी राति थींदी, अलाह जी रहमत जा वसकारा आख़िरी राति थींदा,
सुभान अल्लाह। ही सब मेहमान नवाजूं, ही सब अल्लाह जो इनाम इकराम सब हिक पासे पर जने आखिरी रात रमज़ान जी थींदी आ, रब करीम हड़नी रोज़ेदारन के, हड़नी कनराज वारन के, हड़नी महबूब करीम जे गुलामन के बख्शे माफ़ करे छॾींदो आहे। सुभान अल्लाह। हर तुंहिंजो नंढो वॾो गुनाह, हर गुनाह ख़ता लग़्ज़ रब करीम माफ़ करे छॾींदो आहे जॾहिं रमज़ान जी आख़िरी रात थींदी आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। फ़क़ाल रजुलुन मिनल क़ौमि हिय लैलतुल क़द्र। के सहाबी सगोरे अर्ज़ कयो, सोना तहां जेका ॿुधायो पिया इनाम इकराम हेॾियूं भलायूं थींदियूं सभिनी खे रब बख़्शे छॾींदो, छा इहा लैलतुल क़द्र आहे? साईं फरमाए न, लैलतुल क़द्र त भलारी रात आहे, उन जा अलॻि सवाब आहिनि। उहा हिकिड़ी रात 1000 महीननि जे बराबर आहे, उन जा इनाम इकराम अलॻि आहिनि, पर आख़िरी रात जूं भलायूं अञा अलॻि आहिनि। सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था अलम तर इलल उम्माल यामलून फइज़ा फरगू मिन अमालिहिम वफ़ू उजूरहुम। सुभान अल्लाह। कुर्बान वञा महबूब जी सम्झाणी जे मथां। साईं फरमाइनि था जॾहिं मज़दूर आहे, दिहाड़ीदार मज़दूर आहे, सारो ॾिहाड़ो गर्मीअ मंझि काढ़े मंझि उहो तकलीफ़ सही सही जॾहिं ॾिहाड़ो पूरो थींदो आहे, पंहिंजो कमकार पूरो करे जॾहिं ॾिहाड़ो पूरो थींदो आहे, मालिक उनखे घुराईंदो आहे। सुभान अल्लाह। मालिक चवंदो तो सारो ॾींहुं मूं मालिक जे करे तो मज़दूरी कई आहे, तो ही फलाणो कमु कयो फलाणो कमु कयो, हाणे अच त तोखे तुंहिंजी मज़दूरी तुंहिंजी ॾिहाड़ी ॾे। सुभान अल्लाह। कुर्बान वञा। साईं फरमाइनि था पोइ जॾहिं रमज़ान जो आख़िरी रात थींदी आहे, रमज़ान पूरो थींदो आहे, रब करीम फरमाईंदो मुंहिंजा बानो त सॼो रमज़ान मूं रब जी ख़ातिर, मूं मालिक जी ख़ातिर तव्हां ॾींहं जो बुखिया रहियो, उञा रहियो, राति जो जागी करे तव्हां मूं रब जी इबादतूं कयूं, क़यामुल लैल कयो, तरावीहूं पढ़ियूं, तहज्जुद जी निमाज़ पढ़ी, हाणे तव्हांजी मज़दूरी पूरी थी आहे, हाणे अचो त मां रब करीम तव्हांखे तव्हांजे अजुर ऐं इनाम था कयां। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। पोइ रब करीम जेके बि रोज़ेदार हूंदा, जेके महबूब करीम जा ग़ुलाम हूंदा, तन सभिनी खे बख़्शे माफ़ करे छॾींदो आहे ऐं सभिनी खे गुनाहनि खां पाक साफ़ बणाए छॾींदो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सब महबूब जे सदके वो रमज़ान जो भलारो महीनो अची रहियो आहे, उनखे मल्हाए ॾेखारियो। सुभान अल्लाह। रमज़ान मुबारक आयो आ, मौला मींहुं वसायो आ, भागन वारो आहे सो जागी जंहिं बि मल्हायो आ, रमज़ान मुबारक। सुभान अल्लाह। वो रमज़ान जो भलारो महीनो अचे पियो, इहो महीनो मल्हाए ॾेखारियो। ही महीनो, इन महीने जो भलायूं ऐं इन महीने में जेके रब जा इनाम इकराम आहिनि, से महबूबनि जे सदके 700 भेरा रब करीम वधाए ॾींदो आहे। सुभान अल्लाह। साईं करीमन जी हदीस पाक मां ऐं क़ुरान जे मुताले मां इहा ॻाल्हि ख़बर पए त मन जा अल हसन फलहु अशरु अमसालिहा। सुभान अल्लाह। हर उम्मती हज़रत मूसा जो उम्मती आहे, वो हिकिड़ी नमाज पढ़े त हिकिड़ी नमाज जो अजुर आहे। हज़रत ईसा जो उम्मती हिकिड़ी नमाज पढ़े त हिकिड़ी नमाज जो अजुर आहे। पर तुंहिंजे ऐं मुंहिंजे मथां महबूब जे इश्क जे सदके, महबूब जो उम्मती हुजण जे सदके इहो इनाम आहे, हिकिड़ी नमाज पढ़ त 10 नेकिन जो सवाब। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। नथा चओ, लॻे थो ॻाल्हि नथी वणे। साईं फरमाइनि था हिकु दफ़ो सुभान अल्लाह चओ त 10 नेकिन जो सवाब, हिकु दफ़ो सुभान अल्लाह चओ 10 गुनाह माफ़, हिकु दफ़ो सुभान अल्लाह चओ त 10 नेकियूं वधी वेंदियूं। सुभान अल्लाह। हो सुभान अल्लाह था चओ, मुफ़्त में अजुर इनाम मिलनि पिया। सुभान अल्लाह। पोइ हिकिड़ी नेकी करी त 10 नेकियुनि जो सवाब आहे। पर साईं जन फरमाइनि था जॾहिं रमज़ान जो महीनो ईंदो आहे, हिकिड़ी नेकीअ जे बदिले 10 नेकियुनि खां रब करीम 700 नेकियुनि जो अजुर ऐं सवाब ॾींदो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तुंहिंजी हिकिड़ो रुपयो ख़र्च करी हूअं आम ॾिहाड़नि में 10 रुपयनि जो सवाब सो महबूब जे सदके, पर रमज़ान में एॾियूं भलायूं हिकिड़े रुपये जे सदके 700 रुपयनि जो सवाब। सुभान अल्लाह। हिकिड़ी नमाज पढ़ी त 700 नमाज़ुनि जो सवाब आहे। सुभान अल्लाह। पोइ रमज़ान जो महीनो बढ़ाए ॾेखारियो। पोइ रमज़ान जे महीने में रब जा ख़ासि इनाम इकराम, इहे सभु जे करे आहिनि त महबूबनि करीमनि जे सदके।
मौर्ज कयो त ईसाले सवाब जी महफ़िल आहे त जेकॾहिं को माण्हू ईसाले सवाब करणु चाहे त महबूबनि जे सदके उन जी जेकॾहिं अम्मा गुज़ारे वई आहे, उन जो अबो गुज़ारे वियो आहे, को अज़ीज़ क़रीब रिश्तेदार दोस्त दिल वारो को गुज़ारे वियो आहे, उन जे लाइ जेकॾहिं ख़ैरात करे त उन जी क़ब्र में उनखे अजुर ऐं सवाब मिले थो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। साईं जे सदके इहा भलायूं थियूं जो हज़रत फज़ल बिन अब्बास महबूबन करीमन जो सोट महबूबन सां गॾु सवार आहे। महबूबन वटि हिकिड़ी औरत आई, अर्ज़ कई या रसूल अल्लाह, मुंहिंजो अबो आहे, बीमार आहे, कुराड़ो आहे, हज जी उन में वसत न आहे, ताक़त न आहे, जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो त मां उन जे पारां हज कयां। सुभान अल्लाह। पोइ मौलवी वांगुरु ॻाल्हि करे त छाजो हज, छाजो ईसाले सवाब न। साईं फरमायो वञी हज अदा कर, हज जो सवाब तुंहिंजे अबे खे बि मिलंदो ऐं तोखे बि मिलंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था त जेॾीमहिल इज़ा मातल मरो, जेॾीमहिल को माण्हू मरे थो, वफ़ात करे थो, उन जो जेको अमालनामे जो दफ़्तर आहे, जेके मलाइका किरामन कातिबीन वेठल आहिनि, उहो अमालनामे जो दफ़्तर बंदि करे छॾनि था। उन खां पोइ को अजुर ऐं सवाब नथो मिले इल्ला। सुभान अल्लाह, महबूबन जो सदको, महबूबन जी ख़ैरात। सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था जेकॾहिं को मस्जिद ठाराए त उन मस्जिद में जेसी ताईं पांधेड़ा ईंदा, अल्लाह जा बाना ईंदा, उन में निमाज़ पढ़ंदा, तेसी ताईं उन माण्हू खे उन जी क़ब्र में अजुर ऐं सवाब मिलंदो रहंदो। सुभान अल्लाह। जेकॾहिं को पाणीअ जी टांकी ठाराए थो, रस्ते तां वञण वारनि जे लाइ, वाटहड़ुनि जे लाइ का टांकी ठाराए थो, का नलको लॻाए थो, को दस्तरखान लॻाए थो, जेसी ताईं वाटहड़ू ईंदा, अलाह जा बाना ईंदा, उन मां पाणी पीअंदा, मानी खाईंदा, तेसी ताईं उनखे क़ब्र में अजुर ऐं सवाब मिलंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं साईं फरमाइनि था जेकॾहिं को साले औलाद पुठियां छॾे वञे थो, सुभान अल्लाह, जीअं डॉक्टर साहब अॼु महफ़िल रखाए, साले औलाद आहे, पंहिंजी अम्मा जे लाइ, पंहिंजी मरहूम अम्मा जे लाइ ख़ैरात रखाई आहे, त साईं फरमाइनि था त अबू अम्मा गुज़ारे वञनि, जेकॾहिं उनजो औलाद साले आहे, उनजा पोयर पंहिंजे अबे अम्मा जे लाइ जेकॾहिं ख़ैरात कराइनि था, जेकॾहिं ख़त्मो रखाइनि था, क़ुर पढ़ाइनि था, ईसाले सवाब जे लाइ ॾहे जी महफ़िल रखाइनि था, उन में क़ुर पढ़जे थो, महबूब जी नात पढ़जे थी, हदीस पढ़जे थी, त उन जो अजुर ऐं सवाब क़ब्र में पहुचे थो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सहाबी सगुरो आयो, अर्ज़ कई या रसूल अल्लाह, मुंहिंजी अमड़ साण गुज़ारे वई आहे, पर जेकॾहिं हयात हुजे हा त मूंखे चई अब्बा वञ मुंहिंजे पारां सदको कर, तव्हांजो छा हुकुम आहे? साईं फरमाइनि था त मुंहिंजा बच्चा, जेकॾहिं तूं हींअर सदको कंदे त तुंहिंजी अम्मा खे उनजी क़ब्र में मुंहिंजो अजुर ऐं सवाब मिलंदो। सुभान अल्लाह। ये सब जेकर इनाम इकराम थिया त मदीने वारे जवान आमिना जे लाल महबूब मदीने वारे साईं जे सदके थिया। सुभान अल्लाह। पोइ उन महबूब जो नातूं ॻायूं, हो जाने जाना, तव्हां गॾिजी चवरायो नथा, न सुभान अल्लाह था चओ, लॻे थो थकिजी पिया आहियो या ॻाल्हि नथी वणे। महबूब जा उम्मती आहियो, महबूब जा ग़ुलाम आहियो, हर सुभान अल्लाह ते 10 नेकियूं मिलनि, 10 गुनाह माफ़ थियनि, बाक़ी छा खपेव, चओ सुभान अल्लाह। हो जाने जाना, ओ शाहे शाह, ओ जाने जाना, ओ शाहे शाह, जगन में तुझो जवाब ना है, हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा, हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा, ये गुलन में गुलाब ना है। सुभान अल्लाह। काफ़ी देर थी विया न त दिलि चवे थी अञा वधीक ख़िताब कजे हा, अञा वधीक नातूं पढ़जनि हा, पर तव्हां कनराज वारनि पहिरियों दफ़ो लाउड सुठो घुरायो आहे, सो 2-3 नातूं पढ़ंदा थोड़ी देर वेहजो। सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। जानी आयो जानी थी वई महिरबानी, जानी आयो जानी थी वई महिरबानी, जानी जलवेदार अल्लाह वावा सैयद जा सिंगार, जानी आयो गड्डी चवरायो, जानी आयो थी वई मेहरबानी, जानी आयो जानी थी वई मेहरबानी, जानी जलवेदार अल्लाह
है चेहरो चिमके बह 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 के, चेहरो चिमके बह 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 के, नूर तजल्ली मादर मुर के, नूर तजल्ली मादर मुर के, चांदोड़ा चिमकार अल्लाह बाबा सैयद जा सिंगार, जानी आयो जानी गड्डी चो हाय अची वियो रंगेड़ो रची वियो, आयो नबी सरदार अल्लाह कंदो बेड़ा सभिन जा पार, है ताज लोला की सिर ते सजाए, खत्मे नबूवत चादर पाए, खत्मे नबूवत चादर पाए, आयो नबी नंगदार अल्लाह कंदो बेड़ा सभिन जा पार, अची वियो रंगड़ो रची वियो रंगड़ो रची वियो, आयो नबी सरदार अल्लाह कंदो बेड़ा सभिन जा पार, है उम्मत जा था बख्त भलारा, उम्मत जा था बख्त भलारा, हणो नबीअ जा नीह मनारा, हणो नबीअ जा नीह मनारा, लहंदो सभिन जी सार अल्लाह कंदो बेड़ा सभिन जा पार, अची वियो रंगेड़ो रची वियो, आयो नबी सरदार अल्लाह कंदो बेड़ा सभिन जा पार। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। असांजो ईमान आहे त इंशाअल्लाह अॼोकी हिन महफ़िल जे मथां मदीने वारे साईं जी ख़ुसूसी नज़र करम हूंदी, इंशाअल्लाह सभिनी जा बेड़ा पार थींदा। तव्हांखे माज़रत आहे त काफ़ी देरि सां पहुतासीं, इन जे करे घणो तव्हांखे तकलीफ़ नथा ॾियूं, ऐं बाक़ी तव्हांखे आख़िर में दावत अर्ज़ु रखंदुसि, मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि जी दरबार ते अचो ऐं ॾिसो त इंशाअल्लाह ॿई जहान मोचारा कीअं था थियनि। ऐं उनजे लाइ तव्हांखे दावत आहे दरबार सालिहाबाद शरीफ़ दुंबा ॻोठ में मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि जो आस्थानो आहे, दरबार आहे, उते अचो। मदीने वारे साईं जो त शान नूर नला नूर आहे, मदीने वारे साईं सां त कंहिंजी भेट ई न आहे, पर ॾिसो त महबूबनि जे ग़ुलामनि जो छा शान आहे। तव्हां अचो सालिहाबाद अची ॾिसो त महबूबनि जे ग़ुलामनि जो छा शान आहे। ये शान है ग़ुलामों की सरकार का आलम क्या होगा। अची ॾिसो त महबूबनि जे ग़ुलामनि जो छा शान आहे, त इंशाअल्लाह ॿई जहान मोचारा थी वेंदा। वमा अलैहि इल्लल बलागुल मुबीन वसहबिही अजमईन। या रब्बी बिल मुस्तफ़ा ताम पेश करेंगे, उसके बाद फातिहा पढ़ के फिर सल्लल्लाहु तआला अलैहि आख़िर में दुआ थींदी, उहा दुआ कराए वठो। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। या रब्बी बिल मुस्तफ़ा बल्लिग़ मक़ासिदना वग़फ़िर लना मा मदा या वासिल करमी। मौला करीम असांजी हिन हाज़िरी खे पंहिंजी बारगाह में पूरी मंज़ूर फरमा। जा मौला जेके दिलनि में जो मुरादूं खणी आया असीं सभु पूरियूं फरमा। जा मालिक करीम मरहूमा जी बेहिसाब मग़फ़िरत फरमा। सामुंहिंजा जिन जा अज़ीज़ क़रीब रिश्तेदार फ़ौत थी विया अथनि सभिनी जी बेहिसाब मग़फ़िरत फरमा। जा मालिक करीम कर्ज़ वारनि जा कर्ज़ ला, जेके मर्ज़ वारा आहिनि, जेके बीमार आहिनि तन खे शिफ़ा ॾे, जेके मुश्किल ज़दा आहिनि तन जूं मुश्किलातूं आसान फरमा। जेके बि दिलनि में जो मुरादूं खणी आया असीं सभु पूरियूं फरमा। बरकत इन्नल्लाह मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर मौली साहब। मेहरबानी कर थोड़ा हेड शेड जो साईं कंडा लग साईं सब माशाल्लाह दिलबर साईं से इश्क करण वाला माण्हू इन लाइ तव्हां सां इलाही मोहबत कनि था साईं। बस खाली जी बस अच्छे साईं खाली तबलीग चाहिए दीवार जामन से कर मत
सुभान अल्लाह या अल्लाह मिलन चलियो दीदार काफी है मिलन चलियो साईं तकलीफ माजर था अल्लाह सुभान अल्लाह या अल्लाह दिमाग में देखो